अहम खबर अमा के ॾींदा हलूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जी वरसी तकरीब में शिरकत लाइ उमरकोट पहुतल आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ॻोठ खाड़ो सैयद पहुतो आहे, जिते अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपीए जे सीनियर अॻवान मरहूम सैयद अली मर्दान शाह जी ॿी वरसी मल्हाई पई वञे। ॿुधायो पियो वञे त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मरहूम पीपी अॻवान सैयद अली मर्दान शाह जी वरसीअ जे मौक़े ते करायल जलसे खे ख़िताब पिणु कंदो। अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह, सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, एमपीए सैयद जुल्फकार अली शाह, एमपीए कासिम सिराज सुमरो, मीर तारिक टालपुर ऐं ॿिया जलसागाह में मौजूद आहिनि, जिन त हरिराम किशोरी, फ़कीर शेर मोहम्मद बालालाणी, नूर मोहम्मद भरगड़ी, डॉक्टर महेश कुमार मल्लाणी, राणा हमीर सिंह, पीर इमदाद अली शाह जिलानी ऐं ॿिया पीपी अॻवान बि स्टेज ते मौजूद आहिनि। अवां खे अहम खबर बाबत आगाह कयूं पिया। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जी वरसी तकरीब में शिरकत लाइ उमरकोट पहुतल आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ॻोठ खाराड़ो सैयद पहुतो आहे, जिते अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपीए सीनियर अॻवान मरहूम सैयद अली मर्दान शाह जी ॿी वरसी मल्हाई पई वञे। अवां खे अहम खबर बाबत ॿुधाईंदा हलूं त ॿुधायो पियो वञे त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मरहूम पीपी अॻवान सैयद अली मर्दान शाह जी वरसी जे मौक़े ते करायल जलसे खे ख़िताब पिणु कंदो। अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह, सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, एमपीए सैयद जुल्फकार अली शाह, एमपीए कासिम सिराज सुमरो, मीर तारिक टालपुर ऐं ॿिया जलसागाह में मौजूद आहिनि। अहम खबर बाबत तव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। हरिराम किशोरी, फ़कीर शेर मोहम्मद बालालाणी, नूर मोहम्मद भरगड़ी, डॉक्टर महेश कुमार मल्लाणी, राणा हमीर सिंह, पीर इमदाद अली शाह जिलानी ऐं ॿिया पीपी अॻवान बि स्टेज ते मौजूद आहिनि। अहम खबर बाबत तव्हां खे आगाह करे रहिया आहियूं। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह अॻूणे सूबाई वज़ीर सैयद अली मर्दान शाह जे वरसी तकरीब में शिरकत लाइ उमरकोट पहुतल आहिनि। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ॻोठ खाराड़ो सैयद पहुतो आहे, जिते अॻूणे सूबाई वज़ीर ऐं पीपीए जे सीनियर अॻवान मरहूम सैयद अली मर्दान शाह जी ॿी वरसी तकरीब मल्हाई पई वञे। ॿुधायो पियो वञे त वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह मरहूम पीपी अॻवान सैयद अली मर्दान शाह जे वरसी जे मौक़े ते करायल जलसे खे ख़िताब कंदो। अवां खे अहम खबर बाबत आगाह करे रहिया आहियूं। अॻूणो वॾो वज़ीर सैयद काइम अली शाह, सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर, एमपीए सैयद जुल्फकार अली शाह, एमपीए कासिम सिराज सुमरो, मीर तारिक टालपुर ऐं ॿिया जलसागाह में मौजूद आहिनि। इन हवाले से उमरकोट खान धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सुहेल कुंभार लाइन ते मौजूद है। जी सुहेल, तफसीलन बाबत आगाह कजो। जी बिल्कुल सही ॿुधाईंदा। पाकिस्तान पार्टी सीनियर अॻुवान की तकरीब जी वोट खड़ो सैयद मलाई पे इन हाल वॾो वज़ीर अॻू वॾो वज़ीर काइम अली शाह जी ध्यास लंजार सरदार पहुतल आहिनि। इन में लेकिन वॾो वॾो तइदाद है सुहेल कुंवर, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।